रियाज़ी क्लास 9 यूनिट 4 लेसन 6 एक्सरसाइज नंबर 4.1 मश्क 4.1 पार्ट 4 आवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में खे भली कार। पावरपॉइंट लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.1 जो क्वेश्चन नंबर 4 पढ़ी रहा हुआसीं, जंहिंजा असां पहिरियां 2 पार्ट सॉल्व करे छॾिया हुआसीं। अॼु असां हिन सबक में 3 नंबर पार्ट खां सॉल्व करणु शुरू कंदासीं। हाणे 3 नंबर पार्ट असां वटि आहे 2a क्यूब b क्यूब माइनस 16a स्क्वायर b रेज़्ड 4 प्लस 32a b रेज़्ड 5। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ असां छा कंदासीं, सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं, उहा इज़ इक्वल टू 2a क्यूब b क्यूब माइनस 16a स्क्वायर b रेज़्ड 4 प्लस 32a b रेज़्ड 5। अहिड़े तरीक़े सां हाणे सभ खां पहिरियां असां छा कंदासीं, असां हिते ॾिसूं था त को अगरि कॉमन निकिरे थो त उन खे कॉमन कढंदासीं। ठीकु आहे, हाणे हिते आहे 2, ठीकु आहे, 16 ते 2 जी टेबल वेंदी ऐं 32 ते बि 2 जी टेबल वेंदी। सही आहे, हाणे 2 कॉमन निकिरी ईंदो। हाणे वरी ॾिसूं था ए खे, ए हिते पियो आहे, हिते बि पियो आहे, हिते बि पियो आहे। ठीकु आहे, ए बि कॉमन निकिरी ईंदो। ऐं वरी बी ॾिसूं, हिते पियो आहे बी क्यूब, हिते बी रेज़्ड 4 आहे, यानी हीउ बी क्यूब सां डिवाइड थी सघे थो ऐं हीउ बि बी क्यूब सां डिवाइड थी सघे थो। यानी हिन मां पोइ कॉमन छा निकिरंदो, कॉमन निकिरंदो इज़ इक्वल टू 2a b क्यूब। हाणे इहो कॉमन निकिरी ईंदो। ठीकु आहे भाउ, हाणे उन जो प्रोसीजर साॻियो आहे जेको असीं पोइ पढ़ी आया आहियूं। हाणे असां छा कंदासीं, हाणे असां हिन टर्म खे 2a b क्यूब सां वंड कंदासीं त पोइ ॾिसूं छा थो बचे। ऐं 2 2 में ख़तमु थींदो, छा बचंदो बाक़ी 1। ठीकु आहे, यानी हिकु ई बचंदो। हाणे a क्यूब जी जाइ ते छा बचंदो, a स्क्वायर, छाकाणि त जॾहिं असां a क्यूब खे a सां वंड कंदासीं छा बचंदो a स्क्वायर, त पोइ असां हिते लिखूं था a स्क्वायर b क्यूब में ख़तमु थी वियो। ठीकु आहे भाउ, अहिड़े तरीक़े सां हाणे हिते आहे माइनस जी साइन, त पोइ असां हिते ॾींदासीं माइनस 16 ते 2 जी टेबल वई, बाक़ी घणो बचंदो 8 बचो। ठीकु आहे भाउ, अहिड़े तरीक़े सां हाणे a स्क्वायर ते a जी टेबल वेंदी त पोइ बाक़ी बचंदो a। जॾहिं b रेज़्ड 4 ते b क्यूब जी टेबल वेंदी त छा बचंदो, पोइ हिते बचंदो b जस्ट ओनली, त लिखंदासीं a b। हिते लिखंदासीं त 8 माइनस 8 a b प्लस 32 ते जॾहिं 2 जी टेबल वेंदी छा बचंदो, 16 बचंदो, हिते लिखंदासीं 16। हाणे हीउ जेको a पियो आहे इहो हिन a में ख़तमु थी वेंदो ऐं b रेज़्ड 5 आहे, उन ते जॾहिं b क्यूब जी टेबल वई त बचंदो हिते असां वटि छा, b स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे भाउ। हाणे असां वटि पोइ अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो त इज़ इक्वल टू जो कॉमन निकितो असां उहो सेम रखंदासीं 2a b क्यूब। अहिड़े तरीक़े सां हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त a स्क्वायर मिली वञे। जी हा, बिल्कुलु आहे, उहो आहे a। त हिते लिखंदासीं a स्क्वायर, हिते लिखंदासीं माइनस 2 फार्मूला वारो, छाकाणि त कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर वारो नमूनो जेको आहे उहो हिते अप्लाई थींदो ऐं उन जे वसीले हिते जुज़ा निकिरंदा। ठीकु आहे भाउ, 2 अची वियो फार्मूला वारो, a जी छा वैल्यू आहे, उहा आहे a, त पोइ हिते असां रखूं था त उन जी जाइ ते a। हाणे b जी जाइ ते असांखे छा पुट करिणो आहे, हाणे ॾिसो हीउ असां वटि छा थींदो b स्क्वायर। अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त b स्क्वायर मिली वञे, बिल्कुलु उहा आहे 4b, यानी हिन b जी वैल्यू छा वेंदी 4b। त पोइ मां हिते रखां थो 4b प्लस 4b होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे भाउ। हाणे हिते ॾिसो छा आहे त जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं त असांखे 16b स्क्वायर मिली वेंदो। हिन जो मतिलबु आहे इहो सही आहे। ऐं हिते ॾिसो त विचो 8 a इंटू b यानी माइनस 8ab हीउ थी वियो, यानी असांजो सम सही आहे। त पोइ हाणे असां छा कंदासीं, हाणे लिखंदासीं इज़ इक्वल टू 2a b क्यूब। हाणे छा थींदो, हीअ जेकी टर्म आहिनि असां हिननि खे कॉन्ट्रेक्ट करे छॾींदासीं त पोइ इहो छा थी वेंदा, इहे थी वेंदा त a माइनस 4b होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां पर हाणे इहो असांजो छा थी वियो, इहो असांजो थी वियो आंसर। या जेकॾहिं असां हिनखे फर्दर खोले बि रखे सघूं था, कीअं, हीअ थींदो इज़ इक्वल टू 2a b क्यूब इंटू a माइनस 4b इंटू a माइनस 4b। अहिड़े तरीक़े सां ईअं थी सघे थो, इहो असांजो छा थी वियो आंसर।
ॿारहों हींअर असां वटि चोथों नंबर पार्ट आहे 9 इंटू पी प्लस क्यू होल स्क्वायर माइनस 6p प्लस क्यू इंटू आर स्क्वायर प्लस आर रेज़्ड 4। हाणे असांखे छा करिणो आहे, हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियों असां लिखी वेंदासीं हिते सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं, y इज इक्वल टू 9p प्लस क्यू होल स्क्वायर माइनस 6 इंटू p प्लस क्यू आर स्क्वायर प्लस आर रेज़्ड 4। ठीक है बारो, ही जेकी टर्म पियल आहिनि ये ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर वारे फॉर्मेट में पियल आहिनि या न। अचो त असां इहो पहिरियां चेक करे था वठूं। छा अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब कयां त मूंखे ही टर्म मिली वञे? जी हाँ, बिल्कुलु उहो आहे 3 इंटू पी प्लस क्यू होल स्क्वायर। ठीक है, माइनस ॾिनासीं 2 फार्मूले वारी। ए छा जे बराबर आहे, हाणे त ए जी वैल्यू पुट कंदासीं। ए छा जे बराबर आहे, ए बराबर आहे 3 इंटू पी प्लस क्यू, त पोइ उहो असां पुट करे वेंदासीं 3 इंटू पी प्लस क्यू। अहिड़े तरीक़े सां बारो हाणे असां वटि बी जी वैल्यू छा बीहंदी, हाणे हिते आहे आर रेज़्ड 4। बारो हाणे ॾिसो हिते ॾिसूं बी जी वैल्यू छा थी बीहे। हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब कयां त मूंखे आर रेज़्ड 4 ॾे? जी हा, बिल्कुलु आहे, उहो आर स्क्वायर। त पोइ हिते हाणे बी जी वैल्यू बीहंदी आर स्क्वायर। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां हिते ईंदासीं प्लस आर स्क्वायर होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां त पोइ ॿारो हाणे ॾिसो, जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं त असांखे 6p प्लस क्यू इंटू आर स्क्वायर मिली वेंदो। जी हा, बिल्कुलु मिली वेंदो। ॿ कई 6p प्लस क्यू इंटू आर स्क्वायर। जी हा, ही बिल्कुलु मिली वेंदो असांखे। सही आहे। त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, हाणे असां हिनखे कंदासीं कॉन्ट्रैक्ट। त पोइ हाणे कीअं थी वेंदो, इहो थींदो त इज़ इक्वल टू असां हिनखे कंदासीं 3 इंटू पी प्लस क्यू माइनस आर स्क्वायर होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां अञा बि जेको ई टे पियो आहे इन सां ज़रब में पियो आहे, त पोइ असां जेकॾहिं हिननि खे ज़रब करे छॾियूं त पोइ छा थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू 3 इंटू पी थी वेंदा 3p प्लस 3q माइनस आर स्क्वायर होल स्क्वायर। हाणे इहो छा थी वियो असांजो आंसर। अहिड़े तरीक़े सां। ठीक है बारो। बारो हाणे ही जेको 5 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। इहो असां वटि आहे त एक्स स्क्वायर वाई स्क्वायर माइनस 0.1 इंटू एक्स वाई प्लस 0.0025। ठीक है बारो। ऐं ही जेको 6 नंबर पार्ट आहे इहो हींअर असीं हल था कयूं। उहो आहे त ए माइनस बी होल स्क्वायर माइनस 18 ए माइनस बी प्लस 81। हाणे असांखे छा करिणो आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं, वाट इज़ इक्वल टू ए माइनस बी होल स्क्वायर माइनस 18 ए माइनस बी प्लस 81। ठीक है बारो। हाणे असांखे हिते छा करिणो आहे त हिन सम खे मूंखे ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर जे फॉर्मेट में आणो आहे। हिते असांखे ए स्क्वायर जो मुल्क गिवन आहे, त पोइ असां छा लिखंदासीं अॻे स्टेप में लिखंदासीं त इज़ इक्वल टू ए माइनस बी होल स्क्वायर माइनस 2 ॾींदासीं फार्मूले वारो। उन खां बाद में असां वटि ए जी वैल्यू छा आहे, ए जी वैल्यू आहे असां वटि ए माइनस बी। हाणे बी जी वैल्यू असां वटि किथां अचे, हाणे हिते ॾिसो हीअ आहे असां वटि बी स्क्वायर, त पोइ बी जी वैल्यू छा मिलंदी, त असांखे पोइ उहा मिलंदी 9। छाकाणि असां जॾहिं 9 जो स्क्वायर छॾींदासीं पोइ असांखे 81 मिलंदो न, त पोइ असां लिखंदासीं हिते त 9 यानी 2ab प्लस 9 जो होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे असांखे हिते छा करिणो आहे, असांखे हिनखे कॉन्ट्रैक्ट करे छॾिणो आहे। त पोइ इहो कीअं थींदो, इहो थींदो असां वटि इज़ इक्वल टू ए माइनस बी माइनस 9 होल स्क्वायर। त पोइ हाणे असांजो आंसर छा बीहंदो, जेकॾहिं असां अञा फर्दर जेकॾहिं हिनखे सिंप्लीफाई कयूं त इहो थींदो त हिकिड़ो जुज़ो बीहंदो ए माइनस बी माइनस 9, ॿियो बि जुज़ो बीहंदो ए माइनस बी माइनस 9। अहिड़े तरीक़े सां बारो इहो असांजो छा थी वियो आंसर। बारो हींअर असां वटि 5 नंबर क्वेश्चन आहे फैक्टोराइज़ दी फॉलोइंग। हेठिन जा जुज़ा मालूम करियो। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे 4a स्क्वायर माइनस 9b स्क्वायर। हाणे असांखे छा करिणो आहे, हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि।
इन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं। उहो असां वटि छा आहे, इज़ इक्वल टू 4a² माइनस 9b²। ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसो, हाणे हिन जा जेके असां जुज़ा कढंदासीं कहिड़े नमूने तहत निकिरंदा। हाणे हिते ॾिसो, हिन जा जेके जुज़ा निकिरंदा उहे निकिरंदा a² माइनस b² वारे नमूने तहत। ठीकु आहे, त पोइ हाणे उहो कीअं थींदो ॾिसो। हाणे पहिरियां मां उहो नमूनो लिखी थो वञा। हाणे हिन जा जुज़ा निकिरंदा असां वटि a² माइनस b² वारे नमूने तहत निकिरंदा। ठीकु आहे। हाणे 4a² आहे, उहो कहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां 4a² मिलंदो, उहो आहे 2a। ठीकु आहे, उनखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कंदुसि त मूंखे 4a² मिली वेंदो। पोइ ईंदासीं असां माइनस, छा अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे 9b² मिली वञे? जी हा, बिल्कुलु आहे, उहो आहे 3b। त पोइ हिते लिखंदासीं 3b²। ठीकु आहे ॿारो। हाणे तवजो ॾियो, ॾिसो हिते छा पियो आहे a² ऐं हिते छा पियो b²। त पोइ हाणे इहो छाजे बराबरि थींदो? पोइ इहो बराबरि थींदो असां वटि a प्लस b a माइनस b। त पोइ असांजो हिकिड़ो जुज़ो वञी बीहंदो हिते 2a प्लस 3b, ॿियो जुज़ो बीहंदो 2a माइनस 3b। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो असांजो छा थी वियो, एंसर। ठीकु आहे ॿारो। हाणे जेको ॿियो नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हाणे हिते a छाजे बराबरि थींदो 4x जे ऐं b बराबरि थींदो 5y जे। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हीउ जेको टियों नंबर पार्ट आहे असां इनखे सॉल्व करण जी कोशिशि कयूं था। पहिरियां लिखूं था त असां वटि जेको टियों नंबर पार्ट आहे उहो आहे छा, उहो असां वटि आहे त 100x² z² माइनस y⁴। ठीकु आहे ॿारो। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करिणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं। उहो असां वटि आहे इज़ इक्वल टू 100x² z² माइनस y⁴। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे ॾिसो, असांखे हिनखे a² माइनस b² जो जेको फॉर्मेट आहे उन में आणणो पवंदो। त पोइ हिते हाणे असां हिते a जी वैल्यू छा रखूं? हिते असां a जी वैल्यू रखंदासीं इज़ इक्वल टू 10xz। ठीकु आहे ॿारो। जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं त असांखे छा मिली वेंदो? असांखे मिली वेंदो 100x² z²। साॻी तरीक़े सां असां हाणे हिते माइनस b² जी वैल्यू छा रखूं? असां रखंदासीं त y²²। अहिड़े तरीक़े सां त भई ॿारो हाणे ॾिसो, हिते थी वियो ही a² जे बराबरि, ही थी वियो माइनस b² जे बारे में। त पोइ इहो छाजे बराबरि थींदो आहे? इहो मां फार्मूलो लिखी थो वञा। जेकॾहिं असां वटि हुजे अगरि a² माइनस b² त पोइ इहो बराबरि थींदो a प्लस b इंटू a माइनस b जे। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे अॻियो स्टेप छा थींदो? अॻियो स्टेप असां वटि थींदो इज़ इक्वल टू 10xz प्लस y² इंटू 10xz माइनस y²। इहो छा थी वियो? असांजो एंसर थी वियो। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसिताईं अल्लाह वाही।